अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। वाह विञायुमि काल पुठीअ जंहिं पंधु करियां वञण मूं वांटी पियो होतन कारण हाल जबल ॾोरियां जाल कारण पेर पुन्हुअ जे। वाह अमानतदार साबित न थी। हुन उहो निशान यानी पुन्हुअ जे पेर जो निशान लटे छॾियो, विञाए छॾियो, जंहिंजे पोयां जंहिंजे आधार ते मां पंधु पई करियां। उन हिकु ॻाल्हि जे करे मूंखे होतन पोयां पंधु करणो पियो आहे। समूरा जबल, सारा जबल, ॾुखिया पंध पिरीअ कारण ॾोरियां पई। लतीफ़ साईं जे हर शेर में का न का हिकमत भरी ॻाल्हि थियल आहे। मथे शेर खां मथे शेर में ससुईअ वाव खे पुन्हुअ जा पेर न लटण जो अर्ज़ु कयो। उन खे चयाईं मां ही पेर जो निशान तो वटि अमानत तौरु रखां थी, पर वाव अमानतदार साबित न थी। हुन उहो निशान ख़तमु करे छॾियो। उन पेर जे निशान जी अहमियत केतिरी हुई, उन जे आधार ते ससुई पुन्हुअ पोयां पई हली। उहो निशान ख़तमु माना समूरी जिदोजहद ख़तमु, खेल ख़तमु, हार मुक़दर बणिजी वई। लतीफ़ साईं पंहिंजी ज़िंदगीअ जो आधार, समूरी रांदि जो आधार कंहिं ॿिए जे हवाले करण खां रोके थो। उहो चवे पियो क़ौमुनि जी कुंजी क़ौमुनि वटि हुजणु घुरिजे, फ़र्द जी कुंजी फ़र्द वटि हुजणु घुरिजे, ॿिए कंहिं ते बिना एतबार न कजे।